बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में आसान कम गुफ्तगू करणु आहे, ॻाल्हाइणु, यानी जेके पंहिंजा असांजा तासुरात आहिनि उहे बयानु करणु। ॻाल्हाइण जे फ़न में बि के माण्हू अहिड़ा माहिर हूंदा आहिनि जो उहे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि त बयानु करे वेंदा आहिनि, पर हू ॿियनि जे दिलनि जी ॻाल्हियूं बि अहिड़े नमूने सां बयानु कंदा आहिनि ॼण ईअं सम्झ में ईंदो आहे त असांजी ॻाल्हि करे रहियो आहे। ख़ासि तौर ते इहा ख़ूबी लेखकनि में हूंदी आहे, ख़ासि तौर ते इहा क्वालिटी शाइरनि में हूंदी आहे, या ख़ासि करे उन्हनि माण्हुनि में हूंदी आहे जेके वधीक सेंसिटिव हूंदा आहिनि, उहे समझदार हूंदा आहिनि, या उन्हनि खे ज़माने जी कारो वहिंवार सां गॾु सुठा किताब पढ़ियल हूंदा आहिनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे त नंढा हूंदा हुआसीं जॾहिं असां त स्कूल में पढ़ंदा हुआसीं त कॾहिं कॾहिं असां पाण में लान ते वेही रिसेस जे वक़्त ते पाण में कचहरी कंदा हुआसीं त हू ॿिया ॻाल्हाईंदा हुआ, आउं वरी अक्सर करे उन्हनि खे ॿुधंदो हुउसि ऐं आख़िर में ॻाल्हाईंदो हुउसि। त उते मूंखे हिकिड़ी नेल्सन मंडेला जी ॻाल्हि यादि थी अचे, आख़िर में ॻाल्हाइण हो इन ते त नेल्सन मंडेला खां पुछियो वियो त तव्हां एॾा वॾा लीडर ऐं एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधंदड़ कीअं थी पियो? त नेल्सन मंडेला चयो जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि त पंहिंजे पीउ सां हिकु ॻोठ में वेंदो हुउसि। उन ॻोठ जा हारी, मज़दूर, किसान, ग़रीब माण्हू जेके बि उते हूंदा उहे गॾु थी वेंदा हुआ, उते सर्किल ठाहे वेही रहंदा हुआ। ऐं नेल्सन मंडेला चयो त मुंहिंजो बाबा उन्हनि सां गॾु कचहरी करणु वेही रहंदो हो। हर माण्हू वारे वारे सां ॻाल्हाईंदो ईंदो हो ऐं जॾहिं आख़िर में बाबा जो वारो ईंदो हो त पोइ बाबा ॻाल्हाईंदो हो। नेल्सन मंडेला इहा ॻाल्हि हुनखे ॿुधाई ऐं चयो त इन मां मां हिकिड़ो शइ महसूसु कई या सिखी, उहा कहिड़ी हुई त जॾहिं समूरा माण्हू ॻाल्हाए विया त उन्हनि महसूसु कयो त उन्हनि जी ॻाल्हि खे गौर सां ॿुधो वियो। नेल्सन मंडेला चयो त जॾहिं समूरा ॻाल्हि करे वेंदा कंप्लीट मुकमल, या जेके बि हुनजा तासुरात हूंदा कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाइण जा, उहे बयानु करे वेंदा हुआ त उन खां पोइ ई हुनजो वाल साहबु ॻाल्हाईंदो हुयो। त हिकिड़े ॾींहुं हुन पंहिंजे पीउ खां पुछियो, बाबा तव्हां आख़िर में छो ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां अॻु में छो न ॻाल्हाईंदा आहियो? त हुनजे पीउ चयो चई त मां आख़िर में इन जे करे ॻाल्हाईंदो आहियां त जीअं समूरा पंहिंजी ॻाल्हि ॻाल्हाए वञनि या ॿुधाए वञनि ऐं उहे ईअं महसूसु कनि त उन्हनि जी ॻाल्हि खे गौर सां ॿुधो वियो। ऐं नंबर ॿियो, उन मां मूंखे इहो बि फ़ाइदो पवंदो आहे त ॿियनि जी मेंटल अप्रोच केतिरी आहे कंहिं टॉपिक जे बारे में, या ॿियनि में केतिरी सघ आहे या पोटेंसी केतिरी आहे, ऐं हू कहिड़े नमूने सां लफ़्ज़ बयानु कनि था, मूंखे उनजो बि अंदाज़ो लॻी थो वञे। तंहिंजे करे मां आख़िर में ॻाल्हाईंदो आहियां। गुफ़्तगू या कचहरीअ जो हिकिड़ो बहितरीनु फ़न बि इहो आहे त जंहिं वक़्तु ॾिसो त ख़ामोशी थी वई आहे, उन खां पोइ ई तव्हां ॻाल्हाइणु शुरू कयो। जेकॾहिं तव्हां अॻु में ॻाल्हाईंदव त तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधो न वेंदो। हज़रत अली करमल्ला वजह जो कौल बि आहे त जॾहिं बि का गुफ़्तगू या ॻाल्हि करणी हुजे तव्हांखे, त जेसिताईं ख़ामोशी न थिए तेसिताईं उहा ॻाल्हि बयानु न कयो। तव्हां बि पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु आदतूं अहिड़ियूं अपनायो जेके तव्हांजी ज़िंदगीअ खे बहितरु बणाईंदियूं। ख़ासि तौर ते जॾहिं बि कचहरीअ में वियो त जॾहिं ॿिया ॻाल्हाए वञनि ऐं आख़िर में पंहिंजी ॻाल्हि ॿियनि जी आॾो रखंदा कयो, बयानु कंदा कयो, या उन्हनि खे ॿुधाईंदा कयो। उन सां ॿिया माण्हू तव्हांजी ॻाल्हि गौर सां ॿुधंदा ऐं तव्हांजी ॻाल्हि में वज़न बि ईंदो ऐं अहमियत बि ईंदो। लुड़ करण जी ज़रूरत कान्हे, दलील सां ॻाल्हि कंदा कयो। जेतिरो मज़बूत दलील हूंदो ओतिरी ॻाल्हि में वज़न हूंदो, ऐं जेतिरो तव्हांजी ॻाल्हि में मिसाल शामिलु हूंदा या एग्ज़ाम्पल्स हूंदा, ओतिरियूं उहे ॻाल्हियूं भलियूं थींदियूं आहिनि। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।